नाज़रीन हिते ॿी अहम ख़बर बि अवां सां शेयर कंदासीं। कराची खां पुलिस परॾेही शहरी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे अपडेट कंदासीं त पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि में फयाज़ उर्फ़ फज्जी, जस्टिन उर्फ़ चांद ऐं अली हैदर जोड़े जो शामिल आहिनि। जवाबदार गुज़िरियल ॾींहुं महमूदाबाद जे इलाइक़े कश्मीर कॉलोनी में कोरिया जे शहरी के क़त्ल कयो हो। ख़बर जे हवाले सां अवां खे अपडेट कंदासीं। हिकु भेरो ॿीहर कराची मां इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पुलिस परॾेही शहरी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो ब्यूरो चीफ अब्दुल्ला सोलंकी असां सां लाइन ते मौजूद आहे। अब्दुल्ला, अपडेट कजो, इहो वाक़ियो गुज़िरियल ॾींहुं पेश आयो हो ऐं अॼु पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। क़त्ल जा कारण छा पिया ॿुधाया वञनि? जी बिल्कुल मंज़र, ये गुज़िरियल ॾींहुं जो वाक़ियो आहे। उनमें क़त्ल जा कारण फ़िलहाल इहे ॿुधाइनि पिया त ही चोरी जी नियत सां टे जवाबदार मुंहिंजे घर में दाख़िल थिया हुआ, जंहिंखां पोइ जेको आहे सो जीअं ई ॾिठो त चोंग जेको साउथ कोरियन जेको शहरी हुयो चोंग डाइवन, उहो उनजी अखि खुली हुई। अखि खुलण खां पोइ जेको आहे सो जवाबदारनि फयाज़ हुसैन मसीह उर्फ़ फजी, जस्टिन उर्फ़ चांद ऐं अली हैदर जोड़े जो जेको आहे उहे पिणु जेको आहे उन्हनि जे हथ ॿधी करे उनखे ख़ामोश करण लाइ चयो, पर उनखे सुञाणींदा हुआ। तंहिं करे खां पोइ जेको आहे सो उन जीअं जवाबदारनि जी सुञाणप कई त उते ते हुननि जेको आहे सो उन्हनि जो गलो खपे उनखे उते ई फिटो करे विया, जॾहिं त उन्हनि जो सामान ख़ासि तौर ते उन्हनि मोबाइल फोन पर्स उहे पिणु खणी विया हुआ, जॾहिं त मक़तूल चोंग डाइवन जेको उहो पिणु उते मौजूदु हो। उन्हनि सुञाणो उन खां पोइ जेको आहे सो उन्हनि जो गलो कटे वियो, जॾहिं त चोंग डाइवन जेको जवाबदारनि उन्हनि खे पिणु जेको आहे सुञाणींदो हुयो, हुन सां दुआ सलाम पिणु हुई। पुलिस मूजिबि त जेको आहे सो ही जेको मक़तूल आहे चोंग डाइवन मंसूर टेनरी प्राइवेट लिमिटेड कोरंगी इंडस्ट्रियल एरिया में कमु पिणु कंदो हुयो, जॾहिं त जवाबदारनि खां जेकी लुटियल ऐं उतां चोरी थियल मोबाइल फोन पर्स ऐं उन सां गॾु जेकी कैश हुई उहा पिणु जेको आहे बरामद कई वई आहे। जी अब्दुल्ला, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।